नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सखर में पुलिस पारां बेगुनाह मारियल नौजवान इरफान जतोई जे खून सां इंसाफ़ जे लाइ नौजवान सत उमरकोट पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रिपोर्ट सैयद अब्दुल रहमान शाह जे मुताबिक़ मुज़ाहिरे में अॻवान अमजद कोरी, गौतम बिराणी, अली शेर रहमू, खैर मोहम्मद महर, जीए सिंध मुहाज़िर सदर मोहम्मद असलम महर, सरवर कुमार माल्ही, कुर्बान नोहड़ी, सागर सिंधी, वाहिद कपरी, गुलाम शबीर कुंभार ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सिंधी क़ौम सां केसिताईं ज़ुल्म ज़्यादतियूं थींदियूं। पुलिस हमेशह सिंधी मासूम शागिर्दनि खे बेगुनाह क़तल करे पुलिस मुक़ाबला ॼाणाईंदी आहे। असां पाकिस्तान जे वॾनि आला इदारनि खे अपील था करियूं त इरफान जतोई जे ओढ़े पीउ, जीजल माउ, संदसि मासूम औलाद ऐं वर सां वाझाईंदड़ वञी सां इंसाफ़ कयो वञे। हिननि वधीक ॻाल्हाईंदे चयो त खून में मुलविस पुलिस ऑफिसरनि खे बरतरफ़ करे सज़ा ॾिनी वञे। किथे ईअं न थिए त कानून जो रोड ते कयल फ़ैसिलनि वारो रस्तो अवाम इख़्तियार करे वठे। ख़ुदारा सिंधी क़ौम सां इंसाफ़ कयो वञे। पुलिस